अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बख़्श हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मैदे जा मसइला ऐं रोज़ो। जॾहिं असां रोज़ो रखूं था त कुझु वक़्त लाइ या कुझु कलाकनि जे लाइ जेको सो असां का बि शइ खाईंदा पीअंदा न आहियूं, पोइ वरी इफ़्तार थींदो आहे, सैर ताईं वरी खाईंदा पीअंदा रहंदा आहियूं। त छा मैदे जा कहिड़ा मसइला थी सघनि था ऐं रोज़े मां कहिड़ा फ़ाइदा थी सघनि था, कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघंदी हुई जेकॾहिं असां कुझु 12 कलाक 15 कलाक जेके बुख ते रहण खां पोइ वरी जेकॾहिं तमामु पेट भरे खाऊं त कहिड़े क़िस्म जी मैदे ते असरु पवंदा या कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघनि थियूं। अल्सर आहे, गैस्ट्राइटिस आहे, ॿियूं पेट जूं घणियूं बीमारियूं आहिनि, पेट में सूरु पए थो, मैदे जी ख़राबी आहे ऐं जेके बि अहिड़े क़िस्म जूं बीमारियूं आहिनि छा उहे घटी सघनि थियूं या वधी सघनि थियूं। असां इन्हनि मसइलनि सभिनी ते ॻाल्हाईंदासीं त मैदे खे रोज़े रखण सां कहिड़ा फ़ाइदा थींदा या जेकॾहिं मैदे में का बीमारी आहे त उन बीमारी जे दौरान रोज़ो रखी सघिजे थो या नथो रखी सघिजे। इन खां अलावा जेकॾहिं रोज़े रखण खां पोइ फ़ौरन जेकॾहिं पेट में सूरु पए त छा फ़ौरन वञी इस्पताल में को इलाजु कराइजे या न कराइजे। रोज़े दौरान सुई लॻाराए सघिजे थी या सूर जो को इलाजु कराए सघिजे थो या नथो कराए सघिजे। इन्हनि सभिनी पहलुनि ते असां तव्हां सां जेको सो ॻाल्हि ॿोल कंदासीं, इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं त मैदे जा मसइला कीअं हल थियनि ऐं रोज़े खे कीअं जारी रखी सघिजे जीअं असांजी सिहत जेका आहे उहा बरक़रार रहे। इन सिलसिले में अॼु जेको मूंसां गॾु महिमान आहे उहा आहे डॉक्टर ज़ीशान अली, जेके पाण कंसल्टेंट फिज़िशियन आहिनि जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर कराची में। ऐं डॉक्टर साहिब जी जेको सो मैदे जे बीमारियुनि ते काफ़ी ॼाण अथसि ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त रमज़ान जे दौरान मैदे जा मसइला कहिड़ा पैदा थियनि था ऐं उनजा इलाज जा तरीक़ा या उनजो हल कहिड़ो आहे। अचो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वरी महिरबानी डॉक्टर ज़ीशान, तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहिबु, इंसान जो जेको मैदो आहे या GIT आहे उनजो इहो सिस्टम आहे मुंहं खां वठी आंडे जे आख़िरी हिसे ताईं, त जेको बि असां खाऊं पीऊं पिया उहो सिस्टम उन में हले थो। पर जॾहिं असां कुझु अरसे लाइ या कुझु वक़्ते लाइ 12 कलाक 15 कलाक बिल्कुलु का शइ खाऊं पीऊं नथा, बुख ते आहियूं, उनखां पोइ फ़ौरन जेकॾहिं असां वरी वञी इफ़्तारी करियूं था, घणो कुझु खाऊं था, त कहिड़े क़िस्म जा मैदे में मसइला पैदा थी सघनि था ऐं छा बुख ते रहण वरी फ़ौरन खाइण इन करे मैदो बहितरु थी सघे थो या के बीमारियूं पैदा थी सघनि थियूं। बेसिकली जेको रोज़ो आहे इहो मेडिकल साइंस हाणे इहो मञे थी त रोज़ो रखणु जेको आहे विच में जेको आहे थोरो टाइम जेको आहे ॾींहं वारे टाइम में मैदो ख़ाली रखण सां इंसानी सिहत से जेका आहिनि पॉज़िटिव सुठा असर पवनि था। इंसानी जिस्म जेको आहे उहो एनर्जी जेको जिस्म में असांजी हूंदी आहे उनखे यूज़ करण जे लाइ जेको आहे उनखे वक़्तु मिलंदो आहे और उनखे जेको आहे सिस्टम खे जेको आहे वॉश कंदो आहे मैदे खे। त हे जेको इंटरमीडिएट फास्टिंग वारो कंसेप्ट आहे अॼुकल्ह मेडिकल साइंस में, इहो डायबिटीज़ जे लाइ ऐं मैदे जे लाइ बहितरु तसरुफ़ कयो थो वञे ऐं मेडिकल साइंस हिनखे अॼुकल्ह मञे थी। जेकी शइ अलाह साईं असांजे लाइ रखी आहे बहरहाल उन में असांजो ईमान आहे त उहो उन में बहितरी आहे। हाणे साइंस में जेको इहा मञे थी, साइंस बि इहो प्रूफ कयो त रोज़े रखण सां काफ़ी फ़ाइदो आहे सिहत जे लाइ। इन में नुक़सानु उन्हनि खे थींदो आहे जेको अननेचुरल तरीक़े सां इनखे जेको आहे न खोलींदा आहिनि। जहिड़ो हिकदमि वधीक खाइणु, इलाही वधीक खाइणु, मिठो इलाही वधीक इस्तेमालु करण सां जेको आहे उहो वरी मैदे जा मसइला, बदहज़मी जा मसइला, गैस। अच्छा, थोरो हिन पासे जेकॾहिं थोरो अचूं था, गैस्ट्राइटिस आहे, कंहिंखे अल्सर आहे, छा उहे रोज़ो रखी सघनि था, को फ़ाइदो थी सघे थो? अक्सर चयो वेंदो आहे त जेकॾहिं अल्सर आहे, कंहिंखे गैस्ट्राइटिस या जेकॾहिं कंहिंजो हाज़मो सही न आहे त उहो कुझु अरसे लाइ कुझु खाए पीअंदे त उहो बहितरु थी वेंदो। आम ख़्याल माण्हुनि जो बि कंसेप्ट इहो। अल्सर वारा पेशेंट आहिनि उहो त ज़ख़्म आहे, अच्छा, उहो त कंडीशन डिफरेंट आहे। अल्सर माने उनखे त वधीक टाइम ते ख़ाली पेट न रहणो आहे, उनखे सूरु थींदो ऐं उन में जेको आहे उहो ख़राबु थी सघे थो अल्सर वारी कंडीशन। पर अल्सर जेको आम इस्लाम में माण्हू चवनि था मूंखे अल्सर जी बीमारी आहे, उहा एक्चुअली अल्सर न हूंदो आहे। उहो एक्चुअली छा हूंदी आहे, इहो माण्हुनि जो कंसेप्ट छा आहे? माण्हुनि जो जेको जनरल कंसेप्ट अल्सर जेको माण्हू चवनि था, छो त अल्सर त हिकिड़ो ज़ख़्म आहे न। अच्छा, मैदे जे अंदरि किथे ज़ख़्म थी वियो, हथ में बि जिथे ज़ख़्म लॻंदो आहे पोइ हफ़्ते ॾेढ में भरिजी वेंदो न। ठीकु आहे, त इहो अल्सर जेको आहे पाण त भरिजी वेंदो जेकॾहिं का ॿी बीमारी हुन सां गॾु न आहे त। सही। पर अल्सर यको साल न रहंदो आहे। माण्हू जेका असां वटि अचनि था मूंखे अल्सर जी बीमारी आहे, उहो बेसिकली तेज़ाबीअ जी बीमारी आहे। मैदे जो तेज़ाब वधंदो आहे उन्हनि जो, या उन्हनि जे जेको मैदे जे मुंहुं जो वाल हूंदो आहे उहो कमु घटि कंदो आहे, जंहिंजे करे उनजे खाधे जी नाली हूंदी आहे इसोफेगस जेको असां मेडिकली हुनखे चऊं था, हुन में जेको आहे तेज़ाब अचे थो, हुननि जे करे उन्हनि खे साड़ो रहंदो आहे, छातीअ में डकारूं अचनि थियूं या खाधे जो वापसि अचण या पेट जो भरिजी वञणु, गैस थियणु, हे अलामात हूंदा आहिनि। जेको हे अल्सर जी पाण अलामत न आहे। अल्सर त ज़ख़्म हूंदो त हुन शदीद सूरु हूंदो आहे मैदे में। जेकॾहिं अल्सर आहे मरीज़ खे ऐं उहो एंडोस्कोपी सां जेको आहे जेको असां ॾिसूं था हुन सां कंफर्म्ड आहे, उहो माण्हू रोज़ो न रखे त बहितरु आहे, छो त उनजो त ज़ख़्म ख़राबु थियण जो आहे।
बाक़ी मैदे जी सोज़िश वारा माण्हू जेका गैस्ट्राइटिस वारा आहिनि या जेको आहे माण्हू बदहज़मी वारा मरीज़ हूंदा आहिनि हुननि खे जेको आहे हे फ़ाइदो ॾींदो जेकॾहिं रोज़ो खोलण ऐं रोज़ो रखण वारे टाइम ते जेको आहे पोइ परहेज़ बरक़रार रखनि परहेज़ बरक़रार रखणु अच्छा छा कनि जिन खे गैस्ट्राइटिस आहे जिन जो तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे जिन खे मतिलबु इहो सल्फ्यूरिक एसिड वधे थो या जंहिंमें जलन थिए थी सीने ते त उहे माण्हू छा कनि उन्हनि खे कीअं तव्हां उन्हनि खे छा एडवाइस कंदो हिकिड़ो त सेरी ऐं इफ़्तारी में जेको खाधो आहे हुन में जेको आहे चिकनाई ऐं हुन में जेकी आहे डीप फ्राइड आइटम्स जेका आहिनि जेको ऐं मसालो आहे उहो घटि हुजे ठीकु आहे खीर ऐं दही जो इस्तेमालु जेको आहे उहो वधीक हुननि खे सूट कंदो आहे ख़ासि तौर ते त दही जो इस्तेमालु कनि ऐं जेको आहे खीर जो इस्तेमालु कनि ऐं हे पराठा ऐं तरियल शयूं ऐं मिर्च मसालो ऐं चाट वग़ैरह हे शयूं जेकियूं आहिनि उन्हनि खे अवॉइड कनि त हुननि सां जेको आहे हे रोज़ो रखण सां बि बेनिफिट थींदो और हिननि सां जेको आहे रोज़ो इफ़्तार करण ऐं सैर करण सां जेको आहे उन्हनि खे मैदे में फ़र्क़ु ईंदी बहितरी रहंदी उन्हनि खे तकलीफ़ न हूंदी अच्छा 15 कलाक 14 कलाक जेको असांजो पेट ख़ाली थो रहे उन मां असांजे मैदे खे या असांजे GIT जे निज़ाम खे कहिड़ा फ़ाइदा थींदा डॉक्टर साहिबु साइंस छा थी हिननि में चओ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके गैर ज़रूरी शयूं ॿाहिरि वञनि थियूं या बुख ते रहण मां फ़ाइदा कहिड़ा थियनि था बुख में रहण सां हिकिड़ो त जेको स्ट्रेस मैनेजमेंट आहे बॉडी जी इंटरनल जेको छो त बुखियो रहणु मानी न मिलणु इंसानी जिस्म जो हिकिड़ो स्ट्रेस आहे मूंखे ख़बर आहे मूंखे मुंहिंजे दिमाग़ खे ख़बर आहे मूंखे मानी न मिलंदी त बॉडी जा जेको अल्टरनेट एनर्जी सिस्टम्स आहिनि उहा एक्टिवेट थियनि था ठीकु आहे ऐं उहो यूटिलाइज़ थियनि था हुन सां जेको आहे बॉडी जी मैनेजमेंट जेकी आहे इंटरनल जेको जिस्म जो निज़ाम जेको आहे उहो जेको आहे रीऑर्गनाइज़ थिएसि थो हिकिड़ो माण्हू जीअं राति सॼो ॾींहुं कमु करे राति जो सुम्ही सुबुह फ्रेश थींदो आहे हे 12 कलाक जो 14 कलाक जो जेको रेस्ट हूंदो आहे मैदे खे या अंडनि खे हुन में जेको आहे उहो रीप्रोग्राम थियनि थियूं ऐं जॾहिं माण्हू सॼो साल वरी वापसि नॉर्मल पंहिंजी डाइट ते ईंदो आहे त हुनखे हैंडल करण में हुनखे बहितरी थींदी आहे त डायबिटीज़ में ऐं मैदे जे प्रॉब्लम्स में हिन में जेको आहे हे इंटरमिटेंट फास्टिंग हेल्प कंदी आहे अच्छा न जेकॾहिं गैस्ट्राइटिस कंहिंखे आहे जेकॾहिं उहो फास्टिंग ते वञे थो त उनखे कहिड़ा फ़ाइदा थियनि छा उनखे गैस घटी वेंदो उनजी जेके बि प्रॉब्लम घटी वेंदियूं गैस्ट्राइटिस में एग्ज़ैक्टली कंहिं बि बीमारी में जेको मेडिकल साइंस अहिड़ो त कोन प्रूव कयो त हे फ़ाइदो आहे डायबिटीज़ में आहे डेफिनेटली पर मैदे वारे प्रॉब्लम्स में एग्ज़ैक्टली इहो त नथा चई सघूं त हे फ़ाइदो आहे पर जनरली जेको आहे इहो मैदे जो निज़ाम बहितर थिए थो गैस्ट्राइटिस जा उहे पेशेंट जेका परहेज़ नथा रखनि डीप फ्राइड आइटम्स ऐं उन्हनि खे वधीक इफ़्तारी वारे टाइम ते जेको आहे तकलीफ़ वधंदी आहे छो त उहो चिकनाई वग़ैरह ऐं मिर्च मसाला वधीक इस्तेमालु कनि था अदरवाइज़ हुननि जो जेको एसिड सिक्रीशन्स वग़ैरह ग्रेजुअली घटि थी वेंदी आहे नॉर्मल हालात में असां जॾहिं ख़ाली पेट रहूं था त एसिड सिक्रीशन वधंदी आहे रोज़े वारी हालत में कुदरती सिस्टम आहे त इहा एसिड जी सिक्रीशन ग्रेजुअली पाण ई घटि थी वेंदी जो सेट पॉइंट आहे उहा हेठि हलियो वेंदो जो pH आहे उहा बहितर थी वेंदी आहे त इहो जेको गैस्ट्राइटिस वारे पेशेंट जे लाइ बहितर हूंदो आहे त ख़ाली पेट में हुनजी pH जेको आहे वधियलु हुजे ऐं मानी खां पोइ हुनजी pH किरे जेको एसिड जी जेको मेजर हूंदो आहे असांजे मेडिकल उन में जेको आहे साइंस में उहो pH हूंदी आहे त मीन pH जेकी हूंदी आहे एम्प्टी स्टमक जेकी आहे उहा बहितर थी वेंदी आहे उहा बहितर अच्छा कुझु माण्हू रोज़नि में हाणे मूंखे जेको मिलिया या कुझु पेशेंट तव्हां वटि बि आया हूंदा तव्हां बि त माशाल्लाह ॾिसो पिया त भई असां रोज़ो रखियो असां शाम ताईं इफ़्तारी ताईं असांखे बुख महसूसु न थी उञ बि न लॻी छा जॾहिं 12 कलाक 15 कलाक तव्हां बिल्कुलु ख़ाली पेट आहे त बुख छो नथी लॻे उनजो को ख़ासि सबबु कुझु मरीज़ अहिड़ी शिकायत कनि था तव्हां वटि बि आया हूंदा इहो जेको आहे कुदरत जो निज़ाम आहे तव्हां रमज़ान जे अलावा रोज़े जी हालत जे अलावा 6 कलाक 8 कलाक ख़ाली पेट हूंदा तव्हांखे उञ बि लॻंदी तव्हांखे बुख बि लॻंदी इहो त बॉडी जो ब्रेन नोज़ इट असांजे दिमाग़ खे ख़बर आहे असांखे खाइणो पीअणो कोन्हे न त उनखे पाण ई जेको आहे सप्रेस कंट्रोल कंदो कंट्रोल न बुख लॻे न उञ लॻे त उन ते ब्रेन जो कंट्रोल आहे त उहो फील थियणु न ॾींदो आहे या उहा तलब थियणु न ॾींदो आहे ऐं बॉडी जी विल पावर जेकी हूंदी आहे उहो पंहिंजो विल पावर सां जेको आहे ब्रेन जे कंट्रोल सां जेको आहे उहो इनखे कंहिं बीमारी में त शामिल नथो करे सघिजे न इहा बीमारी कोन्हे इहा त उहा ई तव्हां ॻाल्हि त भई अॻे त असां 8 कलाक में बुख लॻंदी हुई हाणे असांखे 12 कलाक में नथी लॻे इहो बॉडी जो इंटरनल कहंदो आहे इहा सुठी ॻाल्हि आहे त हुनजे ब्रेन जी जेको कंट्रोल आहे बॉडी ते सुठो आहे अच्छा इहो सुठी ॻाल्हि आहे इहा कंट्रोल माना जॾहिं वक़्तु पूरो अचे थो उन ते अच्छा डॉक्टर साहिबु जेके गैस्ट्राइटिस जा मरीज़ आहिनि जिन जे सोज़िश आहे अल्सर खे असां हिकिड़े तरफ़ था करियूं छा उहे डॉक्टर जी मशवरे सां दवा वठी
रोज़ो रखनि त उन्हनि खे काफ़ी रखी सघनि था जनरली जेकॾहिं सिम्टम इलाही वधीक न आहिनि अलामत तकलीफ़ कहिड़ियूं अलावा छा उन में उल्टी बि थी सघे थी हार्ट बर्न बि थी सघे थो या छा गैस्ट्राइटिस वारा जेका पेशेंट हूंदा आहिनि जे मैदे जी सोज़िश वारा उन्हनि जो एसिड वधीक हूंदो उन्हनि खे पेट में सूर ऐं उन्हनि खे पेट में साड़ो इहे वधीक थींदा आहिनि गैस्ट्रो ईसोफिजियल रिफ्लक्स इन सां रिलेटेड हिकिड़ी डिज़ीज़ हूंदी आहे हुन में मैदे में जेको सीने में साड़ो ऐं जेको आहे हे डकारूं वकारूं हे वधीक अचनि थियूं त हे इंटर रिलेटेड यूनियन जेको आहे पर असांजी मैनेजमेंट जे पॉइंट ऑफ व्यू से जेको आहे थोरो उन में डिफरेंस हूंदो आहे गैस्ट्राइटिस वारे पेशेंट्स खे जेकॾहिं तव्हां जेकी दवाऊं हूंदियूं आहिनि उहे ॾेई डॉक्टर जे मशवरे सां दवाऊं जेकॾहिं इस्तेमालु करे ऐं रोज़ो रखे त उनखे का प्रॉब्लम कोन थींदी घणो करे प्रॉब्लम न हूंदी माना बहितर उनजो अञा बहितर थी सघे अञा बहितर थी ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढिड़ो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर ज़ीशान सां शुरू कयूं डॉक्टर साहब असां वटि जेके ॾिसो वञे रोज़ो रखण जा ॿिनि क़िस्म जा हिकिड़े त उहे माण्हू आहिनि जेके बिल्कुलु ठीकु ठाक आहिनि सिहतमंद आहिनि जिन खे का बीमारी कोन्हे नंढियूं वॾियूं तकलीफ़ थींदा हिकिड़ा उहे बीमारी जीअं तव्हां ज़िक्र कयो कंहिंखे शुगर आहे कंहिंखे अल्सर आहे कंहिंखे जिगर जूं बीमारियूं आहिनि कंहिंखे दिलि जूं बीमारियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो अलॻि कैटेगरी आहे जेके हमेशह कंहिं न कंहिं दवा ते हूंदा आहिनि त उन्हनि खे रोज़ रखण लाइ उन ते अचूं था त उनखे कहिड़ो कहिड़ो सिस्टम पर जेको जनरल आम जेको सिहतमंद माण्हू जेको रोज़ो रखे थो उनखे रोज़ मां कहिड़ा फ़ाइदा था मिलनि हिकिड़ो त रोज़े में छो त असां खाइण पीअण बंदि कंदा आहियूं न जीअं असां शुरू में ॻाल्हि कई स्ट्रेस मैनेजमेंट हे हिकिड़ो स्ट्रेस आहे जेको असांजो बॉडी जो एनर्जी सिस्टम आहे उहो ग्लूकोज़ ते डिपेंड करे थो जॾहिं असांजो इंटेक कोन्हे ग्लूकोज़ जो बॉडी में जेका स्टोर एनर्जी हूंदी आहे उनखे यूटिलाइज़ कबो आहे अच्छा उनखे हाणे हुनखे बि जेको आहे यूटिलाइज़ करणु जेको आहे जीअं ख़ाली बंदूक हूंदी आहे न उनखे हलाइणु थोरो थोरे टाइम सां कारतूस हलाइबो आहे त उहो फंक्शनिंग रहे ईअं ई इहे इंटरमीडिएट फास्टिंग जेकी हूंदी आहे असांजी स्टोर एनर्जी जेकी हूंदी आहे उनखे यूज़ करण जे लाइ जेको आहे इफेक्टिव हूंदी आहे त जेका असांजी स्टोर एनर्जी आहे उहो सिस्टम जो जिस्म जो आहे जेको स्टोर थींदी आहे उनखां पोइ उनखे रिकवर करण जे लाइ एज़ वेन रिक्वायर्ड उनखे यूज़ करण जे लाइ जेको आहे सॼो सिस्टम जेको आहे ओवरऑल थींदो आहे त जेको स्टोर एनर्जी आहे उहा इस्तेमालु कयो वञे छो त ग्लूकोज़ न ईंदो कीअं ग्लूकोज़ में कन्वर्ट थिए बॉडी खे यूज़ करे या जेकी फैट कन्वर्जन हूंदी आहे फैट छो त स्टोर फॉर्म वधीक फैट में हूंदी आहे त उन फैट खे कीअं यूटिलाइज़ करे जेको बॉडी जेके गैर ज़रूरी मादा आहिनि उहे बि निकिरंदा आहिनि ज़ाया थींदा आहिनि रोज़े दौरान बॉडी में एक्चुअली ज़ाया कुझु न थींदो आहे छो त इंटेक असांजी एनर्जी जी कोन्हे त इंटरनल जेकी एनर्जी हूंदी आहे उनखे यूटिलाइज़ करण जी जेकी कैपेसिटी आहे उहा जेकी आहे उहा ट्यूनअप थी वेंदी आहे वरी वापसि हिकिड़ो त ॿियो वरी जेको आहे ख़ाली पेट रहण सां जेको आहे बॉडी में जेको मैदे में जो निज़ाम आहे उहो बि बहितर थिए थो उहो बि जेको टाइम मिले थो रिपेयर जो सॼो सिस्टम आहे ऐं उनखे ओवरऑल करण में ऐं रीप्रोग्राम करण में मैदे जी ऐं आंडनि खे जेको आहे उहो इन में हेल्प थींदी आहे बाक़ी मेंटल स्ट्रेंथ जीअं तव्हां ॻाल्हि कई पेशेंट्स जेका अचनि था उन में जेको आहे छो त तव्हांजे साम्हूं आहे जेकी शइ तव्हां खाए सघो था तव्हांखे बुख लॻी बि आहे थी सघे थो न बि लॻी वियो पर तव्हां उनखे रोकियो था पंहिंजे पाण खे पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल कयो था इहो इंटरनल जेकी स्ट्रेंथ आहे उहा इम्प्रूव थिए थी मेंटली ऐं थिंकिंग इम्प्रूव थिएसि थी त बॉडी जी सेल्फ जेकी आहे डिसिप्लिन ऐं जेको उहो जेको आहे पंहिंजी जेको आहे स्ट्रेंथ हूंदी आहे पावर विल जेकी आहे विल पावर आहे उहा स्ट्रेंथन थिएसि थी त इन जा जेको आहे स्पिरिचुअली जे अलावा बि जेको आहे असांजी जेको आहे बॉडी हेल्थ ते जेको आहे सुठो सुठा इफेक्ट अचनि था अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी ख़ासि हिते कुझु माण्हुनि खे जॾहिं पेट ख़ाली हूंदो आहे त उनखे पेट में या मैदे में सूरु थींदो आहे कुझु माण्हुनि खे मानी खाइण सां सूरु थींदो आहे इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे इहे ॿ अलॻि बीमारियूं अलॻि बीमारियूं जेके अल्सर में जे असां ॾिसूं था जेके मैदे वारा पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे खाइण खां अॻु में ख़ाली पेट वधीक सूरु थिए ख़ाली पेट में मैदे जी सोज़िश वारा जेका हूंदा आहिनि जेके आंडे जो जेको हिसो जेको आहे ड्यूडिनम असां चऊं था मैदे सां गॾु लॻियलु हूंदो आहे हुन में जॾहिं सोज़िश हूंदी आहे त हुननि खे खाइण खां पोइ वधीक सूरु थिएसि थो कलाक अधु ॿ कलाक ॾेढ खां पोइ जेके हुनखे सूरु पए थो त माना जेको आंडे जो जेको शुरू वारो हिसो आहे हुन में सोज़िश आहे हुन में अल्सर बि थी सघे थो जेकॾहिं सूरु इलाही वधीक थिए त थी बि सघे थो हुन में अल्सर हुजे पर उहो जेको आहे उनखां पोइ थिए थो जॾहिं खाधो अंदरि वञे थो जेको एसिड सिक्रीशन वधे थी उनखां पोइ उनखे सूरु थिए थो ऐं ख़ाली पेट में सिर्फ़ु गैस्ट्राइटिस हूंदी ख़ाली पेट में घणो करे जेको हूंदो आहे उहो गैस्ट्राइटिस जेको हूंदो आहे अच्छा अक्सर चयो हूंदा त अल्सर जॾहिं हुजे जॾहिं मैदे जो ज़ख़म हुजे त उनखे ख़ाली पेट न छॾियो वञे कुझु न कुझु कलाक अधु खां पोइ कुझु न कुझु खाइण पीअण लाइ ॾिनो वञे छो पोइ ज़ख़म खे छॾियो त सुके न उनखे जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो जॾहिं मैदे में का शइ वेंदी त उहो सिस्टम त शुरू थींदो न मैदे जो या हाज़मे जो ज़ख़म जी सूरत में जेको आहे ख़ाली पेट रहण सां
वधीक जेको आहे उन में जेको आहे एसिड सिक्रीट थिए थो वधीक, छो त खाधो वेंदो त उन एसिड खे यूटिलाइज़ बि त कंदो न, न त जेको एसिड पियो आहे उन ज़ख़म ते ई पियो आहे न, उहो बि आहे त उनखे अञा वधीक डायरेक्ट ज़ख़म ते लॻंदो आहे। खाधो वञे थो त खाधो उनखे थोरो एसिड खे न्यूट्रलाइज़ बि कंदो, पर अॻिते बि मोकिलींदो। त जेको अल्सर वारा पेशेंट हूंदा आहिनि उनखे असां इहो ई चऊं था, असां शुरू में बि ॻाल्हि कई त उहे जेका आहिनि जेके अल्सर आहे बाक़ाइदा ज़ख़म आहे एंडोस्कोपिकली प्रूवन, उहे त रोज़ो न रखनि त बहितर। जेकॾहिं ज़ख़म आहे मैदे जो त उहो वधी सघे थो, उहो वधी सघे थो, उन में कॉम्प्लिकेशन वधी सघे। अच्छा, अक्सर मरीज़ तव्हां बि ईंदा रोज़ रखण, भई असांजो जेको खाधो खाधोसीं उहो ईअं पियो अचे जहिड़ो मुंहं ते थो अचे, मथे थो अचे, जलन बिल्कुलु गले ताईं अचे थी, गैसिस थियनि था ऐं टेंशन वधे थो, त छा उहो वापसि खाधो छो थो अचे? उन में का हिकिड़ो त बेसिक एसिड जे वधण जे करे या का ॿी शइ आहे? न, हिकिड़ो त हुन में बेसिक डिफेक्ट ई हूंदो आहे त मैदे जे मुंहुं ते कुदरती हिकिड़ो जेको आहे वाल हूंदो आहे, जेको गैसोइसोफेजियल स्फिंक्टर असां हुनखे चऊं था, उहो वाल वीक हूंदो त हुन में हिकिड़ी बीमारी हूंदी आहे गैसोइसोफेजियल रिफ्लक्स, जेको गर्ड जे नॉर्मली सुञाणे, उहो गर्ड जो पेशेंट हूंदा, पर उन में कुझु हुनजे लाइफ स्टाइल जा प्रॉब्लम हूंदा जेको इनहेरेंट आहिनि सहरी ऐं इफ़्तारी सां। त जॾहिं असां निंड मां उथी करे जेको आहे यकदमि जल्दी जल्दी खायूं था ऐं खाइण खां पोइ फ़ौरन वरी सुम्ही था रहूं, त हुनजे करे जेको हे बेसिक डिफेक्ट त हुन में हुयो, इहो हाणे लाइफ स्टाइल चेंज जेको आयो आहे उहो हुनखे जेको आहे एडॉप्ट नथो करे, ऐं हुननि खे जेको आहे ऐं घटि टाइम में इलाही वधीक खाए था वञूं। सहरी ऐं इफ़्तारी में जेको असांजो नेचुरल टेंडेंसी हूंदी आहे त वधीक खाइण जी हूंदी आहे, नॉर्मल डाइट जंहिं माण्हू जी हूंदी आहे हुनखां थोरो वधाए करे खाईंदो, त मैदो जेको इहो त खणी मां ज़िक्र कयो रोज़े में, पर इहो आम ॾींहंनि में बि माण्हू अहिड़ा तव्हां मरीज़ ईंदा अचनि था, गर्ड त हूंदी आहे न, हूंदी आहे, इन जो इलाज मौजूदु आहे? सहरी ऐं इफ़्तारी सां वधीक जेको हुनजो लिंक हूंदो आहे, इन जो इलाज मौजूदु आहे? जेकॾहिं दवाऊं खाइजनि त इहो लाइफ स्टाइल इंटरवेंशन आहे, दवाऊं आहिनि उन्हनि सां सिम्टम घटि थियनि था, पर वधीक जेको इफेक्ट आहे हुन लाइफ स्टाइल इंटरवेंशन जो आहे, त खाइण पीअण जो तरीक़ो जेको आहे थोरो आहिस्ते आहिस्ते खाइजे ऐं नंढा गिरा वठी खाइजे, ऐं खाइण खां पोइ जेको आहे अधु कलाक ताईं माण्हू सुम्हे न, कलाक ॾेढ ताईं जेको आहे सुम्हे न, या अधु कलाक ताईं वेहे जेको आहे, इहो लाइफ स्टाइल सिगरेट न लाइफ स्टाइल डॉक्टर ज़ीशान इन करे नथो करे, एॾी मसरूफ़ियत आहे, तव्हां पाण डॉक्टर आहियो सम्झो था, तव्हांखे टाइम मिले थो? कंहिंखे बि कोन थो मिले हिते, हे एॾो मसरूफ़ियत आहे, मानी खाओ, सुम्हो, निंड पूरी करणी आहे, मानी बि खाइणी आहे, कमु बि करिणो आहे, ऐं हज़ार टेंशन आहिनि, तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां वटि अञा एॾा मरीज़ था अचनि, माण्हू कमु करे छाजे थो, छाजे लाइ थो? न सिहत न हूंदी त हे कमु कंहिं कम जा कोन आहिनि न, पर असां कॾहिं सिहत लाइ सोचियो ई कोन्हे न, तव्हां था चयो पर डॉक्टर बि नथा सोचनि, वॾा वॾा प्रोफेसर राति 12-1 बजे ताईं कमु था कनि, जीअं अचनि था 1-12 बजे मानी खाधऊं, जे डॉक्टरनि जी ॻाल्हि थो करे उहे वरी सुम्ही पवंदा, वरी सुबुह सवेल उथणो उनखे, जंहिंजो क्वालिटी ऑफ लाइफ इफेक्ट थिए थो पियो, इफेक्ट थिए थो न प्रॉब्लम सां, वी आर टॉकिंग हिकिड़ो त जनरली जेको इहो त थिए थो, सोशल एक्सेप्टेंस छा आहे, हिकिड़ो इहो आहे त हिकिड़ो माण्हू खे प्रॉब्लम थिए थी पई, हुनखे त पंहिंजे पाण खे एडजस्ट करिणो आहे, उनखे त एडजस्ट करिणो आहे, ठीकु आहे, त उहो आहे त पंहिंजी सिहत जे लाइ टाइम कढणो ई कढणो आहे न, त उहो दे हैव टू चेंज दिस। अच्छा, तव्हां वटि हिन वक़्तु ओपीडी में रमज़ान शरीफ़ दौरान कहिड़े क़िस्म जा मरीज़ अचनि, कहिड़ियूं शिकायतूं खणी था अचनि? छा साइकोलॉजी वधीक आहे, अल्सर जा वधीक आहिनि, या बसि ईअं नॉर्मल रूटीन वारा था अचनि? असां छो त कंसल्टेशन्स था कयूं, असां त अपॉइंटमेंट वारा घणो करे पेशेंट न, पर तव्हां जिना में त खोड़ सारा मरीज़ था अचनि, रमज़ान सां गॾु जेको पेशेंट्स अचनि था, जिना में त बेसिकली एवरी एनी पेशेंट, हर क़िस्म जा मरीज़ पेशेंट अचनि था, उन में त काई स्पेसिफिक वेरिएशन न हूंदी आहे, त छो त उहो त जनरली जेका पेशेंट रमज़ान सां गॾु एक्स्ट्रा कंसल्टेशन्स हूंदियूं आहिनि उहे मैदे वारी ऐं डायबिटीज़ वारी हूंदी आहे, एज़ अ फिज़िशियन। अच्छा, मैदे वारी छो? मैदे में त काफ़ी फ़ाइदो, चलो डायबिटीज़ त हिकिड़ो आहे, मैदे में त काफ़ी शयुनि जो फ़ाइदो आहे, छा मैदे में हाणे हिन में मैदे जी इन करे थिए थी त जेका इफ़्तारी असां करियूं था उन में असां बद एहतियाती कयूं था, इन करे थिए थो? हा, उहो जेको सम्झ में न, छो त अलाए असांजो सीनियर आहे उहो चवंदो आहे पकोड़ा काॾां अची वियो, इहो कंहिं हदीस में कोन्हे, कंहिं क़ुरान में लिखियलु कोन्हे, पर असांखे खाइणु ज़रूरी आहे। हाणे इन थोरो इन शइ खे अॻिते वधाए, जेको असां इफ़्तार जेका कयूं उन में छा छा हुअणु घुरिजे, छा इहे सभई शयूं जेके आहिनि त भई फ्रूट बि हुजनि, जूस बि हुजनि, हर शइ हुजे, या सादी इफ़्तारी सही आहे या भरपूर सही आहे? ॾिसो, जेके हिकिड़ी शइ जेकी मां पंहिंजे पाण बि कई आहे, उन खां पोइ हुनजी मेडिकल एक्सप्लेनेशन बि मां ॻोल्ही, त जीअं असां वधीक शरबत था पियूं, उहो तव्हांखे मिठाण वधीक इस्तेमालु करण सां इफ़्तारी ते जेको आहे तव्हांखे वीकनेस ऐं जेको आहे लेज़ीनेस वधाईंदो इफ़्तारी खां पोइ। छो तो वीकनेस वधे? छा मिठाण जे वधण जे करे असांजी जेका एनर्जी घटे थी? ग्लूकोज़ जेको आहे उहो वधीक सिडेटिव आहे अल्कोहल खां मथे। अच्छा, उहो वञी उनखे तव्हां इलाही वधीक यूज़ कंदव शुगर जे कॾहिं त तव्हांजी बॉडी जेकी आहे उहा सिडेट थींदी आहे। सिडेट हिकु त इहो ॿियो त ऐं उन में वीकनेस ईंदी न त ॾिसो न हाणे जॾहिं तव्हां मां इन ॻाल्हि खे जोड़ियां थो, छा अक्सर इहे माण्हू तव्हां खां असां खां सवाल भई असां इफ़्तारी कई
असां शरबत बि पीता पर असांखे माना एनर्जी घटि मिली त उहे कहिड़ियूं शयूं हुजनि इफ़्तारी में जंहिंसां एनर्जी मिले एनर्जी ॾिसो न बॉडी में घटिताई छा थी आहे घटिताई कुझु न थींदी आहे रोज़े जी हालत में वधि जेकी जेको डेफिशिएंसी या जेको उहो पाणी आहे छो त पाणी स्टोर न थींदो आहे न बॉडी में ठीकु आहे सही आहे पाणी जेको आहे असांखे डेली जो डेली पीअणो ई पीअणो आहे न बाक़ी जो कैलोरीज़ जेकी आहिनि उहो त असांजी डाइट अॼुकल्ह अहिड़ी आहे तव्हां मोटापो ॾिसो न इवन जेको थोरो ॿ चारि ॿुधायो त इफ़्तारी में कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं हुजनि जेके एनर्जी वारी हुजनि ॿ चारि ॿुधाए छॾियो एनर्जी छो त हर को माण्हू पुछे तव्हां ॻाल्हि त कयो था पर असांखे तव्हां कुझु ॿुधायो कोन था त तव्हां चओ मिठी शयूं न पाओ तव्हां शरबत न खाओ शुगर वारा न पर ॿुधायो खाऊं छा डाइट घर में खायो था तव्हां इहो सोचो न रोज़ो न हुजे हा त राति जी मानी में छा खायो आहे न हाणे हिन में ॿ शयूं असां वटि अची वेंदियूं शहरनि में अॻे त छा हूंदो त भई खजूर सां हिकिड़ी सां गिलास पाणी सां रोज़ो खोलियो पोइ तव्हांजी मानी खाओ पर हाणे असां वटि ॿ हुते जेके आहिनि खाधे जी सेटिंग आहिनि हिकिड़ी त इफ़्तारी कयो जंहिंमें पकोड़ा बि आहिनि फ्रूट बि आहे शरबत बि आहे चणा बि आहिनि पकोड़ा बि आहिनि सभु शयूं आहिनि 8-10 शयूं आहिनि उहे खाणियूं आहिनि उनखां पोइ वरी असांखे मानी अलॻि खाणी आहे त मुंहिंजो हिते सिर्फ़ु हिनखे अलॻि थो कयां त जेको असांजो इफ़्तारी आहे उन में एनर्जी वारियूं 2-4 शयूं थोरियूं मुख़्तसर हुजनि जीअं असां खाधो बि खाई सघूं ॾिसो जेको एनर्जी जेकी ग्लूकोज़ वारी हूंदी आहे शॉर्ट लिव्ड हूंदी आहे ऐं हुन खां पोइ वधीक इस्तेमालु करण थोरो मिठाण बि हुजे वधीक इस्तेमालु करण सां आफ्टर कलाक ॾेढ खां पोइ जेको आहे वीकनेस ऐं जेको आहे लेज़ीनेस वधंदी आहे त थोरो जेको आहे मिठो जेकॾहिं ॿ टे तव्हां जेको आहे उहो खजूर खाए छॾिया हुन खां पोइ पाणी तव्हां पी छॾियो पाणी वधीक आहे सादो पाणी वधीक आहे कुझु फ्रूट खाए छॾियो का चाट खाए छॾी कुझु चणा खाए छॾिया डीप फ्राइड आइटम वधीक यूज़ कंदा डीप फ्राइड आइटम जेको जॾहिं बि फ्राइड आइटम्स जेको आहे वधीक यूज़ कंदा उहो आस्ते आस्ते मैदे खे स्लो कंदो और एनर्जी रिलीज़ कंदो स्लोली त फ्राइड आइटम जॾहिं वधीक हूंदा त स्लो एनर्जी रिलीज़ थींदी जेकी कमज़ोरी वारी ॻाल्हि कंदा हिकिड़ो मिठो वधीक था खाइनि वरी फ्राइड आइटम वधीक था खाइनि मिठे सां जेको आहे इमीडिएट रुगो ग्लूकोज़ थो वञे अंदरि ऐं जेको प्रोटीन जी जेकी बि शयूं आहिनि फ्राइड हुयूं उहो तव्हांखे जेको आहे अच्छा तव्हां सम्झो त जेका असां इफ़्तारी करियूं उहा सादी हुजे खजूर हुजे सादो पाणी हुजे थोरो फ्रूट हुजे हा बसि उन खां पोइ नमाज़ पढ़ी वरी मानी खाइजे माना इन में एतिरियूं शयूं जॾहिं वधीक असां पेट भरे खाऊं था त पोइ खाधे आहे उहो आहे खाधे पीते खे घटि करे इंसानी जिस्म खे जेको आहे हुन सां फ़ाइदो पहुचाए खाधो वधाए करे जेको असां ओवर ईटिंग कंदासीं जॾहिं असां इफ़्तारी में ओवर ईटिंग कंदासीं त उहा बीमारियुनि जो सबबु थी सघे थो इनखे अॻिते वधायूं था डॉक्टर साहिबु वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं अच्छा डॉक्टर साहिबु जेकी ॻाल्हि बि थिए अक्सर माण्हू जेके आहिनि असां वटि ईंदा आहिनि आम ॾींहंनि में बि ईंदा आहिनि थोरो पोइ वरी शुगर थी वेंदा त हिकिड़ो अहम सुवालु आहे त कॾहिं चवंदा असांखे मैदे में सूरु आहे कॾहिं चवंदा त असांजी दिलि जी साइड ते सूरु आहे कॾहिं चवंदा की जलन थी थिए कॾहिं चकर था अचनि असांखे कॾहिं ईअं नाज़िया वॉमिटिंग थी थिए कॾहिं मानी खाइण खां पोइ थींदी आहे कॾहिं बुखियो पेट थींदो छा इहो बि असां अल्सर में या गैस्ट्राइटिस में कंहिं में शामिलु कंदा अहिड़ा मरीज़ बि तव्हां वटि ईंदा हूंदा गैस्ट्राइटिस हुननि खे थी बि सघे थो न हुजे अल्सर जी त बहरहाल इहा तकलीफ़ कोन हूंदी आहे कुझु माण्हू खे गैस वग़ैरह जी प्रॉब्लम हूंदी आहे कुझु माण्हू खे इहो गर्ड जी सिम्टम्स हूंदा आहिनि अच्छा ये ॿई करे गैस्ट्रोफिजियल रिफ्लक्स जे जेतिरी हे सूरु हेॾे होॾे सीने में ऐं किथे थी सघनि था ऐं खुमार वग़ैरह जेका कॾहिं थिए थी या चकर वकर जेका अचनि था माण्हू खे खाइण खां पोइ जेको वधीक आहे या त थी सघे थो जीअं असां ॻाल्हि कई जेको मिठाण जो वधीक इस्तेमालु हुजे हुनजे करे बि थी सघे थो पर कुझु माण्हू खे कुझु ख़ासि क़िस्म के खाधे सां जेको आहे रिएक्शन थींदो हुननि जे जिस्म में जेको गैस वैस पैदा थी सघनि था मैदो फुलिजी थो वञे ऐं हाज़मो पेट ते वज़न थो थिए इहे दवाऊं वग़ैरह सां सेटल थी माना इन जो इलाज कजे त बहितर थी सघिजे बहितर थी सघिजे थो बिल्कुलु माना इन शइ जो इलाज मौजूदु आहे पर ज़रूरी आहे त इहो डॉक्टर खे ॾेखारे अच्छा डॉक्टर साहिबु असां ॻाल्हि कई त तव्हां चओ त इफ़्तारी बिल्कुलु नॉर्मल ऐं सुठी हुजे खाधे में हुजे असां जॾहिं सहरी जी ॻाल्हि था करियूं त सहरी जे अंदरि जेको आहे असां कहिड़ी शइ खाऊं जो असां 15 कलाक बुख ते बि असां बहितर तरीक़े सां कहिड़ी उन में बैलेंस डाइट हुजे हिकिड़ो त तव्हांजी रूटीन डाइट जेकी आहे उहा हुजे वधीक शइ जेकी इस्तेमालु करणी हुन में दही जेकी आहे उहा इफेक्टिव हूंदी आहे त तासीर थधी बि आहे ऐं उञ बि हुन सां घटि लॻे मतिलबु को कुझु पराठो को अंडो का सब्जी का दही खीर इहे सभु इस्तेमालु करे सघजनि हा इहे सभु इस्तेमालु करे सघजनि थियूं सहरी में ख़ासि तौर ते छो त जीअं असां इफ़्तारी जे हिसाब सां ॻाल्हि कई त जेको आहे फैटी मील जेकी हूंदी आहे फ्राइड आइटम जेको हूंदो उहो डिले कंदो आहे गैस्ट्रिक एम्पटीन खे ऐं जेको हाज़मे खे प्रोसेस खे त सहरी में इहो इंपॉर्टेंट हूंदो आहे बेनिफिशियल हूंदो आहे त तव्हां जेको पराठो हुजे या रोटी ते जेको आहे थोरो ऑयल वग़ैरह जेको आहे या घी वग़ैरह खीर बि फ़ाइदो ॾेई सघे थो खीर फ़ाइदो ॾींदो दही फ़ाइदो ॾींदी डेयरी प्रोडक्ट्स जेकी बि आहिनि उहे हुन में प्रोटीन बि हूंदी ऐं इफेक्टिव तव्हांखे टाइम ॾींदियूं
जेको हर अच्छा तव्हांजो छा ख़्यालु आहे जेको असां थोरो हिन सवाल में अञा शयूं रहनि थियूं त जेको इफ़्तारी असां कयूं था उन में ओवर ईटिंग करण सां नुक़सानु आहे? डेफिनेटली छा छा नुक़सानु? हिकिड़ो त पर्पज़ ई जेको रोज़े जो आहे उहो जेको असां हिते मज़हबी हा, ॻाल्हि पॉइंट ऑफ व्यू सां कोन पिया कयूं, साइंस के पॉइंट ऑफ व्यू पिया हा, कयूं, हिकु त उहो पर पर्पज़ जेको रोज़े जो आहे उहो बि नथो उहो थिए। आहे त ईटिंग कंट्रोल करणी आहे, इंटेक जेको आहे खाधे जो उहो उनखे कंट्रोल कंट्रोल, करणु ठीकु आहे। ऐं यकदमि जीअं तव्हां रोज़ो खोलियो आहे, जीअं माण्हू डाइट जेको आहे ओवर ईट करे त उहो जेको सॼो ॾींहं जो जेको पर्पज़ हुयो रोकण जो, ॿियो साइंसी तौर ते कहिड़ा असर पवंदा असांजे मैदे ते? वधीक छो त जल्दी जल्दी वधीक खाइण ऐं हुन में ओवर ईटिंग करण सां जेको आहे मैदो वरी फुलिजी थो वियो, वरी हुन में जेको आहे घटि टाइम में इलाही वधीक जेकॾहिं तव्हां विधो आहे त उहो वरी एसिडिटी वग़ैरह बदहज़मी वग़ैरह हे सभु प्रॉब्लम्स उहो कराईंदो हुन में। अच्छा उहो कराए सघे, तंहिंजे करे मतिलबु ओवर ईटिंग न करणु घुरिजे। ओवर ईटिंग न। अच्छा शुगर जे मरीज़नि जो तव्हां काफ़ी देरि खां ज़िक्र कयो त शुगर जे मरीज़नि खे रोज़े रखण सां फ़ाइदो आहे? शुगर जे मरीज़नि में ख़ासि तौर ते जेको शुगर यकदमि वधणु ऐं घटिजणु, ही बॉडी जो रिएक्शन्स बि हूंदा आहिनि। हिकिड़ो त माण्हू खाईंदो आहे न, उन सां वधंदा, पर माण्हू इलाही अहिड़ा पेशेंट आहिनि जेके चवंदा आहिनि खायूं कोन था पोइ बि असांजी शुगर वधे थी। अच्छा ठीकु आहे, छो त इंटरनल सिस्टम आहे न बॉडी खे यूटिलाइज़ करण जो ऐं ग्लूकोज़ ठाहिण जो, जेको असां चयो रोज़े में जेको आहे उहो यूज़ थिए थो। त रोज़े में इहो जेको बॉडी जो रिएक्शनरी हाइपरग्लाइसीमिया जेको हूंदो आहे रोज़े जी हालत में, उहो जेको आहे ट्यून थींदो आहे त घणो जेको आहे शुगर वधाइणु घुरिजे, ज़रूरी आहे। ॿियो वरी घटण जे करे जेको बॉडी जो रिएक्शन हूंदो आहे उहो बि बहितरु थींदो आहे। हींअर रिसेंटली जेकी रिसर्च आई आहे त रोज़ो रखण सां जेका माण्हू दवा वठनि था उन में शुगर घटि थियण जा जेका रिस्क आहिनि उहा घटि थींदा आहिनि। जेका माण्हू रोज़ो रखंदा आहिनि, जेका माण्हू रोज़ो न रखंदा आहिनि, ऐं हाइपोग्लाइसीमिया या शुगर घटि थियण वारी जेकी ॻाल्हि हूंदी आहे उहा डेंजरस हूंदी आहे दवा सां, उहा जेको आहे घटि थींदी आहे हुननि माण्हुनि में जेके माण्हू रोज़ा रखनि था। त इहो जेको आहे बॉडी जो सिस्टम जेको आहे इन स्ट्रेस खे शुगर खे वधाइण जे लाइ ऐं शुगर खे घटाइण जे लाइ इहो ट्यूनअप थींदो आहे। त डायबिटिक पेशेंट जे लाइ सुठो हूंदो आहे रोज़ो रखणु, जेकॾहिं हुनजी शुगर अदरवाइज़ कंट्रोल आहे। उनजो सबबु इहो त न आहे त जॾहिं असांजो पेट ख़ाली आहे त इंसुलिन एतिरी रिलीज़ नथी थिए, उहा इस्तेमालु नथी थिए, इन करे शुगर वधे थी, ईअं या शुगर नॉर्मल थी रहे? न न, पेट ख़ाली आहे त बॉडी जा एक्चुअली रुगो इंसुलिन ऐं रुगो ग्लूकोज़ कोन्हे न डायबिटिक पेशेंट में। अच्छा ॿिया बि इलाही केमिकल्स आहिनि जेके मॉड्यूलेट कनि था ऐं शुगर खे वधाइण ऐं घटि करण में जेको आहे पंहिंजा कमु कनि था। सही आहे। त जॾहिं इंटेक घटि थी थो वञे त डेफिनेटली इंसुलिन सिक्रीशन त घटि थींदी, बिल्कुलु घटि थींदी, सही आहे। पर जेका स्ट्रेस रिस्पॉन्सिस आहिनि उहो बि जेको आहे ट्यूनअप थियनि था त केतिरी शुगर जेको आहे एक्सेप्टेबल आहे, त उहो उनजे बेनिफिट बॉडी में वञे थो जॾहिं माण्हू रोज़ो रखे थो। अच्छा शुगर जा ॿिनि क़िस्म जा मरीज़ आहिनि, हिकिड़ा त वञी जेके इंसुलिन ते आहिनि, हिकिड़ा वञी जेके दवाउनि ते या लाइफ स्टाइल ते आहिनि, त ॿिन्ही मां कहिड़े खे वधीक फ़ाइदो थींदो? शुगर बेसिकली असांजे हिसाब सां टाइप 1 इंसुलिन, टाइप 1 डायबिटीज़ आहे, टाइप 2 डायबिटीज़ आहे। टाइप 1 उहो जेका शुरू खां यंग एज में डायबिटीज़ थिए थी ऐं शुरू खां डे 1 सां जेका इंसुलिन थियो आहे उहो त रोज़ो घणो करे न रखे सघंदा आहिनि, सेफ कोन्हे उन्हनि जे लाइ। ठीकु आहे। टाइप 2 वारा उहे पेशेंट जेको शुगर कंट्रोल आहे इलाही सुठी, उहे त रोज़ो रखी सघनि था। जंहिंजी शुगर कंट्रोल न आहे उनजी या त शुगर वधंदी या शुगर एकदमि घटिजी वेंदी, त उन्हनि खे जेको आहे पंहिंजे जेको नॉलेज आहे जेको शुगर उनजी एडवाइस जेका वठणु घुरिजे। ऐं हमेशह डायबिटिक पेशेंट जे लाइ असां चऊं था त 2-3 महीना अॻु में रमज़ान खां जेको आहे पंहिंजे डॉक्टर वटि वञनि ऐं पंहिंजी जेको आहे डोज़ेज वग़ैरह एडजस्ट कराइनि, शुगर कंट्रोल इम्प्रूव कनि त रोज़ा रखे सघनि। इहो न आहे त रोज़ो रखी करे पोइ शाम जो अचनि था डॉक्टर साहब ॿुधायो हाणे छा कयूं, हाणे शुगर घटि थी वई आहे। अच्छा रोज़े जे दौरान शुगर चेक करे सघिजे थी? को प्रॉब्लम कोन्हे। अच्छा जेकॾहिं का अहिड़ी तकलीफ़, को सूरु आहे, शदीद सूरु थियो आहे, त का सूर जी दवा इंजेक्शन लॻाराए सघिजे थी, रोज़ो त न टुटंदो? हर उहो इंजेक्शन उहा दवा जेको आहे लॻाराए सघिजे थी जेको जंहिंमें एनर्जी इनटेक जो जेको आहे कंसेप्ट न हुजे, ताक़त जंहिंमें न हुजे। हा, जेको माण्हू जेका ट्रिप हणाइनि था बाबा उहो न हुजे, बस सूर जे लाइ इंजेक्शन लॻाराए सघिजे, रोज़ो न टुटंदो। या इंसुलिन जो इंजेक्शन हणाइण में, या जेको आहे शुगर चेक करण में, या को ब्लड टेस्ट लेबोरेटरी मां कराइण में, उन में जेको आहे रोज़े में को मसइलो कोन्हे, रोज़ो हुनजो क़ाइमु थो रहे। अच्छा जेके असांजा हार्मोन आहिनि उन्हनि जो असांजी बॉडी ते तमामु वॾो सिस्टम आहे, छो त शुगर बि हिकु हार्मोन डिज़ीज़ आहे, थायराइड आहे या ॿिया काफ़ी आहिनि, त छा हार्मोन जेके आहिनि उहे बि रोज़े रखण सां कुझु बहितरु थियनि था, घटि वधि थियनि था, उन्हनि ते बि को असरु पए? ओवरऑल जेको सिस्टम इंटरनल केमिकल्स जेका हूंदा आहिनि, इहे कुझु हार्मोन हूंदा आहिनि, कुझु ॿिया बि केमिकल्स हूंदा आहिनि, जेका हिननि सॼी जो ट्यूनिंग जेकी हूंदी आहे न उहा थींदी आहे रोज़े रखण में, जेका सभु जेका हार्मोन्स जेका सीक्रेट थियनि था, छो त हिकिड़ो स्ट्रेस जो फेज़ ईंदो आहे ऐं स्ट्रेस जो मैनेज करण जो फेज़ ईंदो आहे बॉडी खे, उहा जेकी हिकिड़ी मॉक जेको असां चऊं था या हिकिड़ी एक्सरसाइज़ क़िस्म जी थींदी आहे हिन में, त जॾहिं माण्हू खे ज़रूरत पए थी त उन स्ट्रेस रिस्पॉन्स जेको आहे उहो अप टू डेट हूंदो आहे ऐं उहो मैनेज करे वठंदो, बॉडी हिन सां निकिरी ईंदी सुठे नमूने सां। त जो सॼो सिस्टम जेको हूंदो आहे बॉडी जो फिजियोलॉजी जेकी आहे फास्टिंग में जेको आहे
उहा हिकिड़े स्ट्रेस फेज़ में वञी वरी वापसि अचे थी ऐं जेको इंटरमिटेंट थींदो आहे त बॉडी यूज़ टू थिए थी ऐं स्ट्रेस में रिस्पॉन्स हुनजो सुठो थींदो आहे सुठो थींदो माना हार्मोन ते बि सुठो थिए अच्छा कुझु माण्हू साइकोलॉजी तौर ते जेके से परेशान रहंदा आहिनि हसास हूंदा आहिनि डिप्रेशन में जल्दी हलिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो ज़हनी जेके मर्द जेके असां चऊं साइकेट्री में वञूं छा उन्हनि जे जेके केमिकल्स मुख़्तलिफ़ हुते आहिनि सेरोटोनिन या ॿिया जेके कॾहिं घटनि था कॾहिं वधनि था कॾहिं रिलीज़ थियनि था त असां जॾहिं फास्टिंग ते हूंदा आहियूं काफ़ी शयूं घटि बि थींदियूं आहिनि त उन्हनि ते बि को असरु पवे थो हिकिड़ो रोज़ो जेको माण्हू रखनि था न उहो थोरो उन्हनि जी मोटिवेशन लेवल वधीक हूंदी आहे तव्हां ॾिसो जेकॾहिं कंपेयर कंदा न उनजी ऐं सेल्फ बिलीफ जेको आहे उन्हनि जो वधंदो आहे ठीकु आहे इहो बहितरु हूंदो को साइकेट्रिस्ट उन खां मूंखां बहितर तरीक़े सां जवाबु ॾेई सघंदो पर जेतिरो असांजो जेको आहे हिन में त रोज़ो तव्हांजो मोटिवेशन लेवल वधाईंदो आहे तव्हांजो मूड लेवल एलिवेट कंदो आहे तव्हांजी स्ट्रेस जेको आहे उहो वधाईंदो ऐं तव्हांजी जेकी आहे जनरली जेको आहे तव्हांजी सेल्फ डिपेंडेंस एंड सेल्फ रिलायंस जेको आहे वधाईंदो आहे त हे सभु शयूं जॾहिं हूंदियूं त हे ब्रेन जी जनरली जेकी आहे हेल्थ बहितर मोटिवेट कंदो ऐं उनजी जेकी हेल्थ इम्प्रूव थियणु घुरिजे पर एक्ज़ैक्टली हिन जो डेटा को आहे कोन्हे को मेडिकल साइंस हिन जी रिसर्च ते प्रूव कयो कोन्हे छो त मुंहिंजो सब्जेक्ट कोन्हे त हिन ते वधीक मां मतिलबु उन्हनि खे फ़ाइदो पहुची सघे थो साइकोलॉजी तौर ते उन्हनि में डिप्रेशन ख़तमु थी सघे थो उन्हनि में बि हिकिड़ो पावर अची मूड एलिवेट थींदो आहे असां जॾहिं मैदे जी ॻाल्हि कयूं था जॾहिं रोज़े जी ॻाल्हि कयूं था जॾहिं फास्टिंग जी ॻाल्हि कयूं था त असांखे जिगर जी बि ॻाल्हि कयूं छो त जेको असांजो जिगर जो सिस्टम आहे उहो बि असांजे हाज़मे सां तमामु जुड़ियल आहे त जेके जिगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे केतिरो फ़ाइदो थींदो रोज़े मां या उन्हनि खे तव्हां पाबंद कंदा आहियो त रोज़ो रखो या न रखो जेका अक्यूट हेपेटाइटिस वारा पेशेंट आहिनि जॉइंटिस जंहिंखे थियल आहे हींअर उहे त रोज़ो न रखनि बहितरु आहे छो त एनर्जी इंटेक घटि हूंदो जो जहिड़े जो कमु आहे सॼो जेको असां रोज़ो रखूं था एनर्जी बैलेंस जेको विदाउट इंटेक मेंटेन करे थो इट्स लिवर जहिड़े जो कमु आहे जहिड़ो पाण बीमार आहे त उहो संभाले न सघंदो उन्हनि खे नुक़सानु त अक्यूट हेपेटाइटिस वारा न रखनि जंहिंजो जॉइंटिस आहे जंहिंजो लिवर फेलियर में आहे ऑलरेडी लिवर फेलियर माना जेको उन जहिड़ी जी बीमारी आहे कॾहिं रत जी उल्टी आई आहे कॾहिं पेट में पाणी भरियो आहे या कॾहिं जेको आहे उनखे बेहोशी थी आहे जहिड़े जे करे उहे बि न रखनि त बहितरु आहे छो त हुननि जे जहिड़ो अहिड़ी कंडीशन में न आहे त हुनखे जेको आहे फास्टिंग खे सपोर्ट करे सघंदो पर उहे पेशेंट जेका क्रॉनिक हेपेटाइटिस वारा आहिनि जेका ट्रीटमेंट ते न आहिनि हींअर जेका पेशेंट हींअर ट्रीटमेंट फेज़ में आहिनि जेको दवा वठनि था पिया हेपेटाइटिस जे करे जेकी वायरस वारी दवा आहे जेको एंटीवायरल थेरेपी आहे ख़ासि तौर ते हेपेटाइटिस सी वारा पेशेंट उहे बि न रखनि छो त हुन में पाणी जी घटिताई जे करे दवाउनि जा साइड इफेक्ट वधी ईंदा बाक़ी ॿिया रखी सघनि बाक़ी घणो करे जेके स्टेबल डिज़ीज़ वारा पेशेंट आहिनि जेके स्पेसिफिक एंटीवायरल थेरेपी ते न आहिनि उहो त रखी सघनि अच्छा डॉक्टर साहिबु जिन बीमारियुनि जो तव्हां ज़िक्र कयो त असांजूं मैदे जूं बीमारियूं आहिनि जिगर जूं बीमारियूं आहिनि या मुख़्तलिफ़ ॿियूं जेकी बीमारियूं इन्हनि सभिनी जो इलाजु मौजूदु आहे जेके प्रॉपर तरीक़े सां इलाजु कराइजे सिहतमंद रही सघिजे थो घणो करे इहे बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेको प्रॉपर जेको लाइफस्टाइल इंटरवेंशन ऐं दवाउनि सां जेको आहे सिम्टम रिलीफ थी ईंदा आहिनि ऐं घणो करे बीमारी बि सही थी ईंदी आहे सही थी वेंदी आहे ऐं बहितर ऐं सुठी लाइफ गुज़री सघे थी क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव थी सघे थी रखी सघे थी डॉक्टर साहिबु टाइम ख़तमु थी वियो मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो डॉक्टर ज़ीशान रोज़ो रखणु सिहत जे लाइ इलाही सुठी जेकी आहे एक्सरसाइज़ आहे अलाह साईं जेकी असांखे ॾिनी आहे इन सां पॉज़िटिव इफेक्ट आहिनि साइंस अॼु मञे थी त इंटरमीडियंट फास्टिंग जेकी आहे उहो जिस्म जी सिहत जे लाइ सुठी आहे तव्हां रोज़ो रखो पर रोज़ो रखण जी हालत में जेको पर्पज़ आहे अलाह साईं जो उहो तक़वा ऐं परहेज़ आहे त उहो खाइण पीअण में जेको रोज़ो खोलियो था ऐं रोज़ो रखो था जेॾी महिल उनखे यादि रखो त ओवर ईटिंग ऐं जेको आहे उनखे जेको अवॉइड करिणो आहे इसराफ़ जेको वधीक इस्तेमालु कंहिं बि शइ जो जेको आहे उहो इंसानी सिहत जे लाइ सुठो कोन्हे वॾी महिरबानी डॉक्टर ज़ीशान तव्हां असां वटि तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन डॉक्टर ज़ीशान अली असां सां गॾु जेको असांखे मैदे जी मसइला ऐं रोज़े बाबति ॼाण ॾी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त रोज़े रखण जो बि हिकिड़ो मक़सदु आहे जॾहिं असां रोज़ो रखूं था जॾहिं असां फास्टिंग ते हूंदा आहियूं त असांजे जिस्म खे तमामु घणा फ़ाइदा हूंदा आहिनि पर जॾहिं असां इफ़्तार करियूं त बद एहतियाती न करियूं उन में बि एहतियात सां रहूं त जीअं असांजी सिहत बरक़रार रहे सिहत बरक़रार रहंदी त असां इबादत बि सुठी करे सघंदासीं ऐं सिहतमंद बि हूंदासीं ऐं उन सां गॾु गॾु असां जेकॾहिं पाण सिहतमंद आहियूं त असां ज़हनी तौर ते बि जेके से बहितर ऐं सुठो कमु करे सघूं था डॉक्टर साहिब जी हिननि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख़्श पाउर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़